नाज़िन मेहरान टीवी पारां 6 दिसंबर ते सिंध जा बेट सिंध जी मिल्कियत जो उन्वान हेठ ऐलानियल सकाफ़ती दिहाड़े जी निंदे वासियुनि भरपूर हिमायत कई आहे। उन सिलसिले में क़ौमी रांदि बेल्हाड़ो जो एहतमाम कयो वियो। उन मौके ते ॾिसूं मुर्तज़ा खोसो जी ही रिपोर्ट। मेहरान टीवी जे तरफां 6 दिसंबर ते सिंध जा बेट सिंध जी मिल्कियत जे सिरे हेठि जेको ॾियारो मल्हायो वञे पियो, उन ॾियारे जी मुनासिबत सां निंदो शहर में तयारियूं ज़ोर शोर सां जारी आहिनि। जॾहिं त अॼु जेको सिंध जी क़ौमी रांदि बेल्हाड़ो आहे उन खे मुनक़द कयो वियो आहे, जंहिंमें सिंध जे केतिरनि ई शहरनि खां जेके पहलवान आहिनि उहे हिते आयल आहिनि। अचो त हिते मौजूदु हिते जे माण्हुनि खां पुछूं था त संदन छा चवणु आहे। अञा भी ओता कुन ते मचड़ा मचन था, अञा भी के कोडिया कचहरियूं कनि था। ये असांजी बेल्हाड़ो रांदि हिकु क़ौमी ऐं सकाफ़ती रांदि आहे। हीअ हज़ारां साल पुराणी असांजी रांदि जी 6 दिसंबर ते असांजो क़ौमी ॾियारो मल्हाइबो, सकाफ़ती ॾियारो टोपी अजरक पटके सां। ईअं ई असांजी बेल्हाड़ो ऐं मल ही असांजी क़ौमी रांदि आहे ऐं हिन क़ौमी रांदि खे ज़िंदा रखण जे लाइ असां इंशाअल्लाह ये नस्लनि ते ही असांजी रांदि असांजी सकाफ़त जारी वो सारी रहंदी। ही मेलनि ऐं मलाखड़नि हिननि मलाखड़नि जो फ़ाइदो आहे। असांजो जेको नौजवान नस्ल आहे उहो नशनि खां बुराइनि खां बचियल हूंदो ऐं ही असांजी सकाफ़त बि आहे, असांजी सुञाणप बि आहे। ऐं हे अजरक, हे टोपियूं, हे पटका, ही असांजी सूंहं आहे। ऐं असांजे हिन मोहबत वारनि हिननि मलाखड़नि सां असांजे सिंध दुश्मन अनासरनि खे इहो मैसेज ॾियूं था त अञा सिंध सारी कलर कोन थी आहे, अञा थर में थूअर उठे जो उगनि पिया। नई नस्ल नई जनरेशन उहा नशनि खां ऐं फालतू जेको आवारागर्दीअ खां बचियल रहे थो हूंदो आहे। या शुरूआत में एफर्ट जेका वरिती हुई उन ॾींहं खां ई असां उनखे पसंदि कंदा आहियूं, बाक़ाइदे पार्टिसिपेट बि कंदा आहियूं। जी सकाफ़त आहे। मेहरान टीवी वारनि जा असीं शुक्रगुज़ार आहियूं जो असां वटि आया आहिनि ऐं असीं 6 दिसंबर ते हिते ॾियारो मल्हाईंदासीं। मुर्तज़ा खोसो, मेहरान टीवी, निंदो।